नौजवानों को चुनौती देता हुआ ये चेयर लेकर के बैठ गया। तो चेयर पहले को बुलवाया, खाना मंगवाया, पहले बूढ़े ने खाया, बुढ़िया पंखा झलती रही, हाथ पर हाथ मलती रही। थोड़ी देर के बाद बुढ़िया ने खाया, बूढ़े ने पंखा घुमाया और बैल का सर चकराया। बैल ने कहा, हे आधुनिक लैला मजनू के माई बाप, बैल ने कहा, हे आधुनिक लैला मजनू के माई बाप, क्या मुझे बता सकते हैं आप, अगर आप दोनों में इतनी मोहब्बत है तो आप दोनों खाना साथ साथ क्यों नहीं खाते हैं? बूढ़ा बोला, बेटे पहले ख्याल तो तुम्हारा नेक ही है, पर क्या करें, हमारे पास के साथों का सेब एक ही है।
तुझी मुझी सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका दिल तुझी मुझी सिका दिल तुझी मुझी सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ओ दिल तुझी मुझी सिका दिल तुझी मुझी सिका असांजो खटको गीला यादि असांजो खटको हिक ॿिए खां मुंहिंजी न हटको सुनंदी गुल में सिका ओ दिल तुझी मुझी सिका ओ दिल तुझी मुझी सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका ॾाढी असां ॿिन्ही में सिका अॼु जे शाम जो मुख्य इज़्म सम्मान तमां अर्ज़ कंदड़ सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन श्री राम जलाराणी खे त हू असांजे महिमाननि पहिरीं त असांजा ख़ासि महिमान जिन जो असीं सन्मान करे रहिया आहियूं श्री गोविंद माली ऐं असांजा अॼु जे फंक्शन जा सभापति श्री नारी गुलसहानी मुख्य मेहमान श्री कीरत बाबाणी ऐं असांजा ॿिया मौजूद मेहमान श्री मंगाराम सिपाहीलानी श्रीमती ज्योति कालानी हरदास माखीजा ऐं श्री R.J. आडवाणी इन्हनि महिमाननि खे महिरबानी करे तव्हां मथे वठी अचो। फाउंडेशन जे तरफ़ां तव्हां सभिनी कलाकारनि जो हार्दिक स्वागत आहे अॼु जे सभापति दादा नारी गुलसानी जो दादा किरत बाबानी भेण मिसिस सुरेश कालाणी असांजो भाउ असांजो दोस्त हरदास माखीजा ऐं उन सां गॾु स्वागत आहे असांजे दादा मुंशबल दादा मंगाराम सिपाही मलाणीअ जो सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। मां हींअर अर्ज़ु कंदुसि हरीश चेलानी खे त सभ खां पहिरीं सभिनी महिमाननि जे रिवाज जो सम्मान कयो वञे। दादा नारी गुलसानी जो सम्मान कंदो हरीश चेलानी। भेण ज्योति कालानी जो सम्मान कंदो हरीश चेलानी। श्री हरदास माखीजा जो सम्मान कंदो मिस्टर मनु ज्ञानी। दादा मिस्टर सिपाही मलानी जो सम्मान कंदा मिस्टर हरीश चेलानी ऐं उन सां गॾु अॼु जो दुल्हा राजा श्री गोविंद माली जंहिंजो स्वागत पहिरीं फूलनि सां कंदो हरीश चेलानी। उन खां पोइ ट्रॉफी ऐं जंहिंजो सम्मान जी रिवायत ते कंदासीं। मुंहिंजा साथियों अॼु असां हिकु अहिड़े शख़्स जो सम्मान करण लाइ इकट्ठा थिया आहियूं जंहिं पंहिंजी पूरी जीवन सिंधी साहित्य संगीत रंगमंच खे अर्पण कई आहे। इहो दिलबर आहे बर्फ़ साहित्यकार कहानी नवेश नाटक नवेश हिदायतकार कलाकार सिंधियत जो शहर आहे हर दिल अज़ीज़ दादा गोविंद माली। हिन शख़्स जॾहिं बि ॿिख कंहिं कार्य खे अॻियां वधाई आहे त पहिरीं इहो ख़्यालु रखियो अथई त सिंधी जाति जो उन में भलो थिए, उनजे बुनियादी ॻाल्हियुनि जो भलो थिए। हर राह हिन उहा वरिती आहे जंहिंमां सिंधियत जो भलो हुजे। दादा राम पंजाणी खां पोइ जेकॾहिं कोई सिंधियत जो एमसी करे चयो वञे त मां सम्झां थो उहो थींदो गोविंद माली।
माली साहब हमेशा कर्म करण में विश्वास रखियो है। सूफी मत जो हिकिड़ो वीचारनि जो शख़्स आहे जंहिं हमेशा बिरादरी भाव सद्भावना ते ज़ोर ॾिनो आहे। हिन शख़्स हमेशा कर्म योगी थी करे कम कया आहिनि, कार्य कया आहिनि ऐं उन कार्य खे जंहिं बि कार्य में हथ विधो आहे उनखे पूरो करण जी पूरी कोशिशि कई आहे। सिंधी साहित्य जे खेत्र में केतिरनि ई शाखुनि ते हुन पंहिंजो कार्य कयो आहे। हर खेत्र में हुन पंहिंजी विक अॻियां वधाई आहे ऐं घणेई नवां सिंधियत जे विकास लाइ रस्ता जोड़िया आहिनि, के पेशरा ठाहिया आहिनि जेके अॻियां हली करे विशाल रस्ता बणिया आहिनि। हमेशा कम जे वहिकरे में वियो आहे पर ॿियनि इंसाननि वांगुरु हिनजी बि ज़िंदगी, हिनजी बि जीवन दुखनि ऐं सुखनि सां कप्तानी पेटे थियलु जीवन आहे। हिनजी दिलि बि कॾहिं कॾहिं सुलका भरिया आहिनि पर उन्हनि सुलकनि, उन्हनि दुखनि कॾहिं बि कम में रुकावट न विधी आहे। कार्य पंहिंजे स्पीड सां हलंदो रहियो आहे। कार्य खे कॾहिं हुन रोकियो कोन्हे। उनजो जज़्बो, उनजो उमंग कॾहिं बि उन्हनि ख़तमु न कयो आहे, थधो न कयो आहे। ऐं सच पुछो त इहो सिंधियत लाइ जेको जज़्बो, जेको उमंग हुननि जे दिलि में आहे, इन हिकु माली साहिब खे नई माना ॾिनी आहे, हिकु नयो इतिहास ॾिनो आहे। अॼुकल्ह असां 75 साल लंबो अरसो हुनजे जीवन जो पोइ ते निहारींदासीं त असांखे बिल्कुलु ख़बर पवंदी त हुननि पंहिंजे पाण में जेके कार्य कया आहिनि उहे हिकु इतिहास आहिनि, तारीख़ आहिनि। अॼु असां अहिड़े शख़्स जो, अहिड़े हर अज़ीज़ जो गॾिजी करे तव्हां ऐं असां सॼो फाउंडेशन जी तरफ़ां हुननि जो स्वागत कयूं था। मां चाहींदुसि त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियुनि सां हुननि जो स्वागत कयो वञे। धन्यवाद। सन्मान कंदासीं दादा जो सहयोग फाउंडेशन जे पारां। अर्ज़ु आहे श्री राम जवाहराणी खे त हू दादा जो सन्मान कनि। अॼु जे लाइ हुननि जेका ट्रॉफी ऐं अवार्ड वरितो आहे से ॾींदा। दादा गुरसाणी साहब ऐं असांजे किरत बाबाणी साहब खे अर्ज़ु आहे त उहे मिली करे उनखे सहयोग अवार्ड सां सन्मान कनि। अरे साहब गुरसाणी साहब माइक 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 अॼु जे मौक़े जे लाइ सिंधियत जी शेदाई हर दिल अज़ीज़ दानवी दुबई वारो श्री मूज मंगनानी उन्हनि दादा जे लाइ 15,000 रुपयनि जो चेक मोकिलियो आहे ऐं चंद्र मंगनानी असीं कुझु नसीब आहियूं गोबिंद मालीअ जे जनरेशन वारा। असीं कुझु नसीब आहियूं जो असांजो जनमु हिकु सोनहरी युग में थियो हो। सोनहरी युग में थियो जॾहिं भारत जी आज़ादीअ लाइ लड़ाई लड़ी पई वई। जॾहिं भारत जी आज़ादी चरम सीमा ते हुई तॾहिं असीं नौजवान थी चुका हुआसीं। मूंखे 1942 जो ज़मानो यादि थो अचे जॾहिं क्विट इंडिया जी हलचल हली हुई। सभु नौजवान उन में काहे पिया हुआ। छातियूं हेॾियूं वॾियूं, भले पुलिसियूं लठियूं हुजनि, गोलियूं हुजनि, जेल हुजनि, फांसी हुजे, कारो पाणी हुजे, उन वक़्तु कंहिं नौजवान खे इहो फिक्र न थींदो त मुंहिंजी जीवन जेका जान आहे या मुंहिंजी जेका हयाती आहे सा देश तां कुर्बान थी वेंदी। असीं जेलनि में काहे पियासीं, जेल भरियासीं असां, सिंध में बि असां जेल भरिया। कॾहिं तव्हां मां कोई इहा ॻाल्हि करे त सिंध न आज़ादीअ जे हलचल में छा कयो आहे त तव्हां उनखे बराबरि जवाबु ॾियो त असीं जेके नौजवान या 20 जे ज़माने में हुआसीं मत उन्हनि जेल भरिया, कंहिं बि चीज़ जी परवाह कान कई। माली बि 3 साल जेल काटे आयो, कराची जेल मां 3 साल जेल काटे आयो माली। माली बि हिकिड़ो सेनानी आहे, स्वतंत्र सेनानी आहे, लड़ाक पंहिंजे देश जो लड़ाकू आहे। ख़ैर
जेल खाइण में मुंहिंजी क़िस्मत वधीक ज़ोर हुई जो मूं हेॾे ताईं 22 महीना जेल खाधो आहे। 11 महीना अंग्रेजी जेल ऐं 11 महीना पोइ पाकिस्तान जो जेल। छाकाणि त मूं पाकिस्तान छॾण खां इनकार करे छॾियो 1947 में चयो मां पाकिस्तान न छॾींदुसि, मां सिंध न छॾींदुसि, पंहिंजी भूमि न छॾींदुसि, छो छॾाए मुंहिंजी भूमि आहे। पोइ तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में हिंदू चवे त हीअ मुंहिंजी भूमि आहे त हुनजी कहिड़ी हालत आहे। उनजी जॻह किथे, उनजी जॻह जेल में हुई, 11 महीना जेल में गुज़िरा वरिती। त हिकु पाण सां हिकु शानदार माजी खणी थो हले, हिकु शानदार माजी खणी थो हले जंहिंमें क़ुर्बानी जो मादो आहे, देशभक्तीअ जो मादो आहे, मुहबत जो मादो आहे, पंहिंजे देश पंहिंजे वतन सां प्यार करण जो जेको मादो आहे, हीअ माज़ी आहे। माज़ीअ जो इहो शानदार माज़ी आहे जंहिंजे लाइ असीं हिन ते जेतिरो फ़ख़्रु करियूं ओतिरो थोरो आहे। शाबाश आहे राम जवाहराणीअ खे ऐं चंद्र मंगनाणीअ खे जिन इन ॻाल्हि खे महसूसु कयो ऐं थोरे वक़्त खां वठी हुननि इन दिश में पंहिंजो क़दम वधायो आहे ऐं पंहिंजे निमाणे नमूने में बिल्कुलु सुहिणे नमूने में कलाकारनि ऐं साहित्यकारनि जो सन्मान करणु शुरू कयो अथनि। मां संदन थोराइतो आहियां ऐं मां खेनि जस जे लाइक़ु थो सम्झां। उन सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि आहे त हाणे ताज़ो असांजे केतिरनि दानवीरनि साहित्यकारनि खे कुझु इनाम ॾियणु शुरू कया आहिनि, शख़्सी तौर ते नंढा वॾा इनाम ॾियणु शुरू कया आहिनि ऐं दादा आरजे आडवाणीअ त बराबरि जस खटियो जो अॻे साल खां वठी ₹1 लाख जो इनाम साहित्यकारनि कलाकार लाइ मुक़ररु कयो अथई। इहा वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ, तमामु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, पर किन खे इहा फ़ख़्र वारी ॻाल्हि बि पसंदि नथी अचे। अफ़सोस त उहो ई आहे। मुंहिंजो शख़्सी वीचार आहे त राम जी ऐं चंद्र जूं इहे ख़िदमतूं अञा बि वधीक कुशादियूं बणिजनि। सिंधुनि में हिकिड़ो वॾो ज़बरदस्त फाउंडेशन ऐं ट्रस्ट पैदा कयो वञे जंहिंमें घटि में घटि 50 लख ऐं करोड़ जेको आहे सो कठो कयो वञे, 50 लख ऐं करोड़, ऐं पोइ उन मां हर साल ते लखें रुपया व्याज जे सूरत में पोइ इन्हनि सन्माननि ते, स्कॉलरशिपूं ॾियण ते, फेलोशिप मुक़ररु करण ते ऐं ॿियो साहित्यकारनि खे कलाकारनि खे जेके मदद घुरिजे उन्हनि मदद ॾियण में घणा ई अहिड़ा कार्य थी सघंदा जंहिंमें सिंधी जातीअ जो जेको आहे सो शान थींदो। पारां पंहिंजे पारां मां पंहिंजे बुज़ुर्ग भाउ मालीअ खे लख लख मुबारकूं थो ॾियां ऐं धणीअ दर आराधना थो करियां त खेसि 100 सालनि जी आयु मिलंदी, पूरनि सिहत मिलंदी ऐं शक्ति हूंदी जो हू सिंधी खेतर ऐं सिंधी साहित्य जी शेवा कंदो रहे। जय हिंद। जन्मदिन लख लख मुबारक। प्रभु वटि इहा ई आराधना आहे त जॾहिं तूं 100 साल मल्हाई तॾहिं ताजमहल होटल में 5000 माण्हू गॾु करे वरी अची तुंहिंजो ऑनर कयूं ऐं ओतिरो ई पैसा अची तोखे ॾियूं जेके तूं नौजवाननि जे लाइ रखी। मां राम जवाहराणी सहयोग फाउंडेशन जो प्रेसिडेंट ऐं मुंहिंजो नंढो भाउ मां चंद्र मंगनाणी चेयरमैन आहे, एसोसिएट प्रेसिडेंट आहे, पर आहे पाण में गॾु आहे, हिकु जोड़ी आहे ऐं हिन सां गॾु ई असांजो इहो ॿियो नौजवान आहे जिन्हनि सहयोग फाउंडेशन जे महिरत काफ़ी कार्य ते कया आहिनि जंहिं तहत जातीअ खे नाद ऐं फ़ख़्रु आहे। मां उन्हनि खे दिली मुबारकूं थो ॾियां जो तव्हांजी गोबिंद माली जी इज़त में जनमदिन उत्सव रखियो आहे। भाउ सन्मुख माखीजा चयो त भेण ज्योति वीर नारी आहे, उहो हुन साबित करे ॾेखारियो आहे। छाकाणि त जॾहिं राजनीति पार्टियूं मैदान में ईंदियूं आहिनि त उहा भेण अकेले सिर लड़े, जॾहिं हुनजो घोट राजा जेल में हुजे ऐं सभिनी पार्टियूं जेके रूल में हुयूं ॿाहिरि बीठलकार पार्टियूं चाहे कांग्रेस हुजे चाहे बीजेपी हुजे चाहे शिवसेना
सभिनी खे लोकशाही तरीक़नि सां बिल्कुलु वैधानिक तरीक़नि सां चूंडुनि में हाराए प्रेसिडेंट चूंडीअ ते असांजे वॾे में वॾे नगर उहा हुनजे लाइ उहो असांजो शान सफ़र आहे त सिंधी जाति पोइ निंड में कोन हूंदी। सभिनी संस्थाउनि सभिनी लीडरनि खे गॾु करे हिक मंच ते असीं अहम वैधानिक कॉन्स्टिट्यूशनल कंस्ट्रक्टिव मूवमेंट हलाईंदासीं। आवाज़ सारा जे हिकिड़े पासे लेखकनि ऐं आथर जा कल हलंदा, ॿिए पासे प्रेस कॉन्फ्रेंस थींदियूं, टे पासे हाणे टीवी में इकोनॉमी अचण जे करे असांखे घणे दोस्त जूं टीवीज़ आहिनि जिन ते उन्हनि खां मदद वठी असीं टीवी ते वेंदासीं ऐं ॿुधाईंदासीं त कीअं असांजी जातीअ खे का बि रिकग्निशन कहिड़े बि खेत्र में ॾिनी न वई आहे। असीं हक़दार आहियूं, असीं पिनूं कोन था, असीं पंहिंजो हक़ था घुरूं जेको असांखे मिलणु खपे। छाकाणि त प्रांत असांखां हुननि वरितो आहे, असां कोन ॾिनो, असांजे लीडरनि फ़ैसिलो कयो आहे त जेकॾहिं पंहिंजे आईंदे सां तव्हां केॾो था, जेकॾहिं हुननि पंहिंजे देश जी कुर्बानीअ लाइ जे देश जे भारत देश जे आज़ादी जी इमारत असांजे खून पसीने सां असांजे कुर्बानीनि सां ॾी वई आहे त असांजूं ॻाल्हियूं मञणु इहो बि सरकार जो फर्ज़ु थिए थो, इहो बि सरकार जो कर्तव्य थिए थो। मुइज़ महिमाननि जेकी कुझु गोविंद माली जे लाइ चयो उनखे मां ॿिनि सिटियुनि में जेकर हीअं चवां, माण्हू मिरे ई न माण्हू, पखी मिरे ई न हंज, माण्हू मिरे ई न माण्हू, पखी मिरे ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे गुल बहार जी। असांजा ॿिया केतिरा ई दोस्त दादा जो सम्मान करणु चाहिनि था। मां सभ खां पहिरीं अर्ज़ु कंदसि श्री गुने सांतानी खे त हू अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जे तरफ़ां हुननि जो सम्मान करे। आरसीसी के चेयरमैन श्री हरपाल पन्नाटे, लोकसभा के तरफा मिस्टर हीरो चावला, कांदेवली सिंधी पंचायत के तरफा ईश्वर चौक रामानी उहे ॿाहिरि आहिनि ऐं मिस्टर जामनदास हिंदे, कलंदीदास चैरिटेबल कांदेली वारा मिस्टर गुरमुख कटारिया और सम्मान करना मिस्टर मुरली अदनानी प्रियदर्शनी अकेडमी के तरफा पंहिंजे तरफां हू रिसेप्शन कमेटी में असां सां गॾु आहिनि। दादा गोविंद माली जो सम्मान कंदा। हरपाल पन्नाटे मिस्टर मुरली अदनानी, मिस्टर एस.सी. मेघानी, सिंधु सेना जो प्रेसिडेंट श्री रतन पाल, श्री देवीदास मूलचंदानी, लोकसभा मिस्टर कनाडा लालवाणी सीता सिंधु,
वैद्य मिस्टर नाथानी, आर्य सिंधी संस्कृत गुरुकुल जे तरफां श्री किशोराणी, कामदेवली सिंधी हिंदू पैसा के तरफा श्री ध्यानदास निर्नाने, मिस्टर ध्यानदास कामदेवली सिंधी पैसा के तरफा श्री ईश्वर शिवब्रह्मानी, श्री यशानंद मारीवाला सिंधी लाइब्रेरी एंड रिसर्च सेंटर के तरफा, मिस्टर गुरुदास श्री कलमीदास स्पिरिचुअल के तरफा, वर्ल्ड सिंधी कांग्रेस के तरफा जो एसोसिएट प्रेसिडेंट श्री आसनदास देवानी, जैका चंदन मंगनानी जेके रिसेप्शन कमेटी में संजय दुबई जा साथी दादा मोहम्मद मंगनानी, राम लखनानी ऐं सभिनी जे तरफ़ां मिस्टर गोविंद माती जो शाल सां स्वागत करे रहिया आहिनि, जिनमें सॼा ने मुंहिंजे बारे में ॻाल्हायो आहे, शुभकामनाऊं ॾिनियूं आहिनि ऐं वधीक शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जे तिरमूर्ति राम जवाराणी, चंद्र मंगनानी ऐं हरेश कराणी, जिनकी नई मां जी शुरुआत जेकॾहिं मुंहिंजी क़दम शनासी आहे तुंहिंजी शुरुआत आहे ऐं हुन खां पोइ ॿियनि साहित्यकारनि कलाकारनि जी शुक्रगुज़ारी कई वेंदी, छो जेका जीअं शुक्रगुज़ारी थिए थी पंजाबी साहिब खे मां तह ग़लति गलीअ में गॾिजे त मां 10 घर में ॿिए कमु वजह मारी करे मुझे फेरे तो है ना जेका मुझे खुशी थी है, जेका मुझे खुशी थी है उन्हें जो लफ्ज़ में बयान करे न तो सजो त ये शुक्रगुज़ारी जेका मां मञा सम्झां थो इन में सां त इन खां पोइ बि लाइक़ साहित्यकार लाइक़ कलाकारनि जी गुरु जी सिंध जी सिंधियत जी सेवा में गुज़र वरी मां तव्हां सभिनी जो बिल्कुलु सॼे दिलि सां निमारे शुक्रगुज़ार रहिजे जेको असां चवंदा आहियूं किथे चइजे ऐं पछाड़ीअ जो मां अर्ज़ु कंदड़ श्री राम जवाराणी खे त शुक्र अदा कयां। शुक्र अदाई जे रस्म खां अॻु अॼु जेका असांखे हिते दादा किरत बाबाणी नारी गुरसाणी जिन हिकु फाउंडेशन जोड़ण जी सलाह ॾिनी साहित्यकारनि लेखकनि उन्हनि जे कार्य जे लाइ उन्हनि जे सिंधी जातीअ जे सिंधियत लाइ सिंधी साहित्य जे विकास लाइ त उन राय सां मां बि शामिल आहियां। जेकॾहिं हो चाहींदा त सहयोग फाउंडेशन में उन्हनि जी रहबरीअ में मां हिकु बैंक बि खोले सघां थो, जे हो चाहींदा अलॻि काई ट्रस्ट ठहणु घुरिजे त पहिरियों लफ़्ज़ सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां असां ॾींदासीं। असां उन्हनि जे रहबरीअ में हमेशह कमु करण लाइ तयारु आहियूं ऐं कंदासीं। अॼु जे हिन जनमॾींहं ते दादा गोविंद माती जे बारे में उनजे जीवन जे उनजे योगदान जे बारे में मिस्टर कीरत बाबाणी नारी गुरसाणी दादा मंगाराम सिपाही मलानी काफ़ी रोशनी विधी, पर मां हिकु दफ़ो तव्हां सभिनी खे इहो चाहींदुसि त उथी बीह करे हुनखे ज़ोरदार ताड़ियुनि सां अॼु जे जनमॾींहं जूं वाधायूं 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 वाधायूं। महिरबानी। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी सिंधियत जे शहदाइनि जो, अॼु जे सभापति श्री नारी गुरसाणी जो,
दादा किरपामाली श्री मंगल सिपाही मलानी असांजे भेण ज्योति कालानी हरदास माखीजा प्रेस जा सॼो उल्हासनगर मां गुटे प्रेस वारा असांजा साथी दोस्त आयल आहिनि मिस्टर हरी कनवाणी मनोज जसवानी हितां जे प्रेस वारनि जा सभिनी जो मां तहे दिल शुक्रगुज़ार आहियां कलाकारनि जो जिन अधु ॻाल्हायो असांजे सर ते अची करे तव्हांजे सिंधियुनि जी हिन दोस्तनि पंहिंजो योगदान ॾिनो। हींअर मां रमेश राजपाल खे चवंदुसि त हिकिड़ो झूलेलाल जो गीत में पलव दादा एक लफ्ज़ मोहब्बत था जो अफसाना बन गया, एक लफ्ज़ मोहब्बत था जो अफसाना बन गया, साथी बिना कभी कभी पैमाना बन गया। दादा तुम्हारे इश्क में मैं क्या क्या न बन गया, कभी शमा बन गया कभी परवाना बन गया, और जब कुछ न बन सका तो दादा मैं तेरा दीवाना बन गया। बताइए हो जाए इस बात से। लाल झूलेलाल 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 सुबह अरे सुबह लाल झूलेलाल झूले 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 झूलेलाल तो लाल हो जाएगा ना ठीक है लाल हो जाएगा रामकारी झूले 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 झूलेलाल और जिंदगी हो तेरो लाल लाल मैं हो तेरो लाल जिंदगी हो तेरो लाल लाल मैं हो तेरो लाल झूले 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 झूलेलाल पायो लाल झूले 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 झूलेलाल मुझा लाल साईं बेड़ा बने लाई सभिनी जा पलव अघाई जिनके सुह घुर्जे तिनके सुह ॾिजाए जिनके धन घुर्जे तिनके धन ॾिजाए नंढे वापार में बरकत ॾिजाए दुश्मन जा से कजाए कंहिंजो मोहताज न कजाए पंहिंजी हलती हलाए जाए ऐं मुंहिंजा लाल साईं घर घर में शांति ॾिजाए छो जो तुंहिंजे गंज में आ कमी कान काई तुझो दर सखा जो सदाई कई शाह प्यारा की याद रखे शाही जेका तुझे मन में थींदी में सारी तुझे दर न साली बड़े कौन साली जहरी आस जह मन में लालण तड़ी तो पुजारी